इहा ई शइ त मां तव्हांखे पहिरियों ई चयो हुयुमि त पहिरियों तव्हां डॉक्यूमेंट्स मूंखे मोकिले छॾियो। तूं जेकी नौकिरी चवंदे, पुलिस वारी चवंदे, एग्रीकल्चर चवंदे, एरिगेशन चवंदे, पटे वाली खां वठी वेंदे ताईं एएसआई जी न चओ, एएसआई लाइ मां मजबूर आहियां। उन में मथां मुश्किल थी सघे, बाक़ी सभु नौकरियूं थी वेंदियूं। हाँ, पैसा तू ट्रांसफर कर, रेट जेको तोखे मां पहिरियों ॿुधाए छॾियो आहे उन ई रेट ते हीअ शइ थी वेंदी जेको आहे सो, सम्झे थो? हिकिड़ो मिंट होल्ड कर, जा पोइ ॻाल्हायां थो मां। हे अंब पियो खपाए, नौकरियूं पियो खपाए, छा काथे लॻी आहे इहा जुमा बाज़ार? असांखे बि त ॿुधाए, पटे वाली वठणी आहे। को मसलो ई न आहे। हा हा पक। हा हा वास्ता वॾा अथई। हर शइ। छा रेट छा थो हले? रेट सभ खां पहिरीं शइ आहे, जहिड़ो उहिदो हूंदो हुन हिसाब सां मिठाई आहे। हा हा को मसलो न आहे। पक पक सां। शर्म नथो अचेव? सरेआम घिटीअ में ईअं थो तूं नौकरियूं खपाए, फ़ोन ते ईअं थो ॻाल्हाए, माना हिन सॼी सिंध में तव्हां खां भओ भलो ख़तमु थी वियो आहे। माना जेको कुझु बि कयो, नौकरियूं खपायो, शऊर खे तबाह कयो, माना तव्हांखे परवाह न आहे, छो त तव्हांखे कोई कुझु चए ई कोन थो। हेठां खां मथां ताईं सभु मुलियल आहियो न। उन्हनि खे असां रोज़ी सां अटकायूं था न। अच्छा, हा, माना तव्हां उन्हनि खे रोज़ी सां अटकायो था, बेरोज़गारनि खे। ऐं हे जोड़े ग़रीब जा ॿार सॼो ॾींहुं राति हिकु करे महिनतूं करे पढ़ी 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 अख कारा था करे छॾनि, हारी पंहिंजा पेट कटे ॿारनि खे पढ़ाइनि था। उन्हनि जो जेको हक़ गज़बी थी थिए त उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे? यार तूं मूंखे चंबा छो थो हाणे? छो न ॾे चंबा हणाए? ज़बान खां ॻाल्हि हाणे टपी वई आहे। सिंध में एतिरी लाक़ानूनियत थी वई आहे जो तव्हां हाणे सरेआम नौकरियूं था खपायो। तव्हांखे को भओ भोलो कोन्हे को दुनिया में तव्हांखे चवण आखण वारो न आहे। छा क़ौम जो होशियार थियो आहे तव्हांखे ख़बर आहे? पंहिंजे पेर ते पाण कुआड़ियूं था हणो, ख़बर नथी पवे केरु इस्तेमालु थो करेव। धरती जे माण्हुनि सां जेका तव्हां ज़्यादती कई आहे न, तूं हिकु चाहीं 100 चंबनि जे लाइक़ु आहे। तूं मूंखे इहो चंबा जेके हणे थो न, तूं पाण गुम थी वेंदी। तोखे ख़बर न आहे मथे ताईं मुंहिंजो सिस्टम हले। अड़े मथियनि खे ॿुधाए त हाणे हेठियां तबाही लॻा पिया अथव। मथियनि खे ॿुधाए त हेठनि जे रुख न चढ़िजो। जंहिं क़िस्म जी सिंध में जेल आहे न, जेल में कैदियुनि जा बि कुझु हुकूक हूंदा आहिनि। हिते जेके आज़ाद माण्हू घुमनि था उन्हनि जा के बि हक़ कोन्हनि के। कंहिंसां पियो ॻाल्हाए? कंहिंसां वास्ता? मां कंहिंसां बि ॻाल्हायां, तूं मूंखे चंबा छो थो हाणे? वास्ता किथे किथे मथे मथे जो मूंखे धमकी पियो ॾिए त केरु हिन मथे? मिनिस्टर सां वास्ता अथई। तूं पुॼी न सघंदे न उन्हनि सां। मां ग़रीब आहियां, ठीकु आहे, न पुॼी सघंदुसि, ठीकु आहे न। ज़िंदगीअ सां को बि इंट्रस्ट कोन्हे को। जंहिं माण्हूअ खे ज़िंदगी सां इंट्रस्ट न हूंदो आहे न, दुनिया में कंहिंखां बि न हटिजंदो उहो। मां ॾाढा विड़ो था तव्हां, ॾिसो ग़लति था कयो इहो, मूंसां विड़ो था तव्हां। उन्हनि सां ॻाल्हायो न, मूंसां छो था विड़ो? गुड गुड गुड, वठी हल मूंखे। अॼु मां तोखे हुते वठी हलंदुमि, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि जेके तुंहिंजा पाथारीदार आहिनि। हल। असां उन्हनि खे नौकरी ॾियूं था त उहे पंहिंजी रोज़ी सां लॻनि था न। उन्हनि ते साल जे अंदरि उन्हनि जी पंहिंजी पघारियूं अची थी वञनि न। माना इहो तूं हलाल थो सम्झे? इहो हलाल आहे? इहो मां सम्झां थो हराम आहे, पर सभ खां पहिरीं शइ मां पंहिंजी बि त रोज़ी कमाइण जे लाइ कयां थो पियो न, मथां ॾियनि था न। माना तोखे जेकॾहिं को रोज़ी कराए ऐं तूं 100 माण्हुनि खे ज़हर ॾे ऐं तूं उन्हनि खे मारे ऐं चवनि त मां पंहिंजी रोज़ी थो कयां, ईअं चवंदे? न न, ईअं त न चवां। पोइ मां सां विड़ो न तव्हां। मां ॾिस, हाणे ॻाल्हि एतिरी पहुती आहे जो तव्हां सां विड़बो छा, तव्हांखे मारबो। कंहिंसां वास्ता अथई? वास्ता आहे न मथे। मां नाला कीअं खणा? मां तव्हांखे ॿुधायां थो न त 20% असां नौकरी मेरिट ते ॾियूं था, 80% असां ॾींदा आहियूं पैसनि ते। मां सम्झां एॾो थोरो क़ौम ते 20% मेरिट ऐं 80% तव्हां जेको आहे सो पाण रोज़ी था कयो। इन ते वरी ख़ुशि बि ॾुख बि थींदो अथव न। 20% मेरिट घर हले न, घर आराम में घर हलाए तव्हां सां हेॾा हलां थो न तव्हां सां गॾु। तव्हांखे ॿुधायां थो न, हितां हलो न, माण्हू ॾिसनि था पिया। माण्हू अलाह ॾिसई त हुते शर्म नथो अचे? माण्हू तोखे माना तव्हांखे वठी थो हलां। हले वठी हल।